हरि ओम। ओम सर्वधर्मान् परित्यज्य अहं त्वा सर्वपापेभ्यो भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पदवंदन किए वंशी विभूषित करा पीताम्बरादरोण पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रा बोलो वृंदावन श्री कृष्ण गोविंद हरि हे नाथ नारायण वासुदेव। भगवान जे चरणन में भगवान खे गुल अर्पण करण भी ॾाढी वॾी हिकिड़ी भक्ति अथव। भगवान जी कृपा अथव कि भगवान जे जेके गुल अर्पण था कनि गुलनि में छा हूंदो आहे? खुशबू हूंदी आहे। ॿियो गुलनि में छा हूंदो आहे? सुंदरता बि हूंदी आहे। गुल सुगंधित भी कंदा आहिनि ऐं खुशहाली जो भी प्रतीक आहिनि। इन करे जेके भगवान ते गुल चाढ़ींदा आहिनि हनुमान जीअ ते प्रभुअ ते सतगुरनि ते जो जीवन भी सुंदर ठहंदो आहे, खुशहाल ठहंदो आहे। ऐं गुल चाहिनि त माण्हू बिना पैसे जे भी पंहिंजा पौधा भी लगाए था सघनि, है न मिष्टी? 2-4 पौधे लगा दो और अच्छे अच्छे फूल चुन के ठाकुर जी की सेवा करो, है ना? पर सूर्यास्त के बाद फूल पत्ते नहीं तोड़ने चाहिए, सूर्यास्त के पहले, हम दिन को पहले। इन तरह सां या भी गुलनि जी सेवा चई वेंदी आहे भगवान जे चरणनि में। त कृपा कनि प्रभु, दया कनि। कथारंभ होत है आओ वीर हनुमान, श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर राम उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई संतन की जय जय जय। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। सांवरे मेरे सांवरे सांवरे सीताराम, सांवरे मेरे सांवरे सांवरे सीताराम, सांवरे मेरे सांवरे
सांवरे सीताराम। सांवरे मेरे सांवरे सांवरे हे सीताराम। श्री राम जय जय राम। 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 जय राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राधे गोविंद राधे गोपाल केशव माधव दीन दयाल। राधे गोविंद राधे गोपाल बोलो भाई। केशव माधव दीन दयाल। राधे गोविंद राधे गोपाल 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 केशव माधव दीन दयाल। सांवरे सांवरे गोविंद गोपाल। सांवरे मेरे सांवरे सांवरे मेरे गोपाल। सांवरे मेरे सांवरे सांवरे गोविंद गोपाल। सांवरे मेरे सांवरे सांवरे गोविंद गोपाल। राधे गोविंद राधे गोपाल केशव माधव दीन दयाल। राधे गोविंद राधे गोपाल श्री राधे केशव माधव दीन दयाल। राधे गोविंद राधे गोपाल केशव माधव दीन दयाल। राधे गोविंद राधे गोपाल केशव माधव दीन दयाल। सांवरे मेरे सांवरे सांवरे गोविंद सांवरे मेरे सांवरे सांवरे गोविंद गोपाल। राधे गोविंद राधे गोपाल केशव माधव दीन दयाल। राधे गोविंद राधे गोपाल श्री राधे केशव माधव दीन दयाल। राधे गोविंद राधे गोपाल केशव माधव दीन दयाल। राधे गोविंद राधे गोपाल केशव माधव दीन दयाल। बोलो सियावर रामचंद्र चंद्र की जय। राधावर कृष्ण चंद्र चंद्र की जय।
श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। वाह भाई, कल ता श्रवण कय तव दोहो हिक पहिरियों दोहो तव्हां श्रवण कयो आहे, हाणे अॻिते श्रवण कंदव। कहिड़ो कांड हली रहियो आहे भाई? बाल कांड, याद रखिजो, हा न। चओ हरे राम। बाल कांड यानी भगवान जे बचपन जी हिन में कथा आहे, ठीकु आहे। भगवान जो प्राकट्य उत्सव, चालू भाषा में असां जन्मोत्सव चवंदा आहियूं। कर्म सभु दिव्य थींदो आहे, जन्म कर्म चमे दिव्यम, भगवान गीता में ॿुधायो आहे। भगवान जो जन्म असां वांगुरु न थींदो आहे। भगवान जो जन्म कर्म सभु लीलाऊं दिव्याति दिव्य, बिल्कुलु अलौकिक आहिनि, पर चवण में ईंदो आहे भाई, हा न, कि कृष्ण जन्म भयो आज, राम जन्म भयो आज, बधावा देने आई, हा न। असां पंहिंजे भाषा में ईअं मनाईंदा आहियूं। ऐं ज्ञान जी दृष्टिअ सां भगवान अजन्म आहे। त अचो पहिरियों दोहो तव्हां श्रवण कयो। जथा स्वंजन अंज दृग साधक सिद्ध सुजान, कौतुक देखत सैल बन, भूतल भूर निधान सियावर। रामचंद्र की जय जय उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय जय बोलो भाई। सर्व संतन की जय जय जय। जहिड़ी तरह सिद्ध अंजन यानी सुरमो अखियुनि में लगाए करे साधक सिद्ध जेके वॾा वॾा विद्या वारा हूंदा आहिनि, कलाकार हूंदा आहिनि, उहे सुजान ज्ञानी पर्वत जंगल ऐं धरतीअ जे अंदरि कौतुक सां ई ॾाढी खानूं ॾिसी वठंदा आहिनि। सम्झो था कि धरतीअ में कहिड़ी जॻह ते कहिड़ी शइ दॿियल पई आहे। चओ हरे राम। अॻिते चवनि था श्री गुरु महाराज जे चरणनि जी धूल ऐं सुंदर अखियुनि जो अमृत आहे, सुरमो आहे। हिन महिल तव्हां गुरुअ जे चरणनि जे धूल जी महिमा था ॿुधो कि गुरुअ जे चरणनि जी जेकी रज यानी धूल आहे ॾाढी कोमल आहे, सुंदर आहे, अखियुनि जे लाइ अमृत जे समान अहिड़ो सुरमो आहे जेको अखियुनि खे दोषनि खां छॾाइण वारो आहे। जीअं ॿाहिरियों सुरमो लॻाइण सां अखियुनि जी लालिमा हूंदी आहे, बीमारी हूंदी आहे, रोग हूंदा आहिनि, घटि ॾिसजण या धुंधलो ॾिसजण, इहे सभु दोष ख़तम थींदा आहिनि। तहिड़ी तरह सां सतगुरनि जे चरण रूपी धूल लॻाइण सां असांजे नेत्रनि खे निर्मलता ईंदी आहे ऐं संसार रूपी बंधन खां छॾाइण वारे श्री राम जी जी भक्ति ईंदी आहे। तुलसीदास जी चवनि था त सतगुरनि जे चरण रूपी धूल खे लॻाए करे मां श्री राम जी जी महिमा वर्णन थो कयां। पहिरियों धरतीअ जा देवता केरनि भाई? धरतीअ जा देवता केरनि? धरतीअ जा राजा थींदा आहिनि भाई, जंहिंखे चइबो आहे भूस्वामी, ठीकु आहे। धरतीअ जो स्वामी राजा खे चयो वियो आहे। हाणे त शासन बदिलजी आहिनि। तहिड़ी तरह सां धरतीअ जो देवता कंहिंखे चयो वियो आहे? ब्राह्मणनि खे। चओ हरे राम। ब्राह्मण धरतीअ जा केरनि? देवता। उन्हनि जो हिकिड़ो नालो आहे भूदेव। बोलो भूदेव भगवान की। ब्राह्मणनि जे चरण में गंगा जी हूंदी अथव, तीर्थ हूंदा अथव। इन करे जेके प्रणाम कंदा आहिनि, चरण स्पर्श कंदा आहिनि, उन्हनि खे तीर्थ स्नान जो लाभ केवल पेरे पवण सां मिली वेंदो आहे। चओ हरे राम। ऐं पेरे पवण जी बि तकनीक तव्हांखे ख़बर आहे न? उही पवंदा आहियो कि उही पवंदा आहियो पंहिंजे ई ढंग सां? पेरे पइबो अथव, सॼो हथु जेको आहे सॼे चरण खे लॻे, ऐं खॿो हथु जेको आहे खॿे चरण खे लॻे, हीअं पेरे पइबो आहे।
समझो था न, असां हीअं पवंदा आहियूं, और कई त हीअं बि न पवंदा आहिनि, कई त हीअं पवंदा आहिनि, और कई त ईअं बि न पवंदा आहिनि, कई त गोॾे तक ईंदा आहिनि, और कई त गोॾे तक बि तकलीफ़ थींदी अथनि, बसि चई छॾंदा आहिनि पाणी लागो महाराज थी वियो, हथ बि न रखंदा, चवंदा दंडोत, अरे दंडोत, दंडोत जो अर्थ आहे डंडे वांगुरु किरी पओ, केरु किरंदो डंडे वांगुरु, हिते पेरे पवण बि अभिमान खे चोट थी लॻे, त मुंहं सां चई छॾींदा आहिनि दंडोत, चवण सां थी वई दंडोत, त पेरे ईअं पइबो अथव भाई, सॼो हथु सॼे चरण खे, खॿो हथु हिकु हथ सां पेरे न पइबो अथव, सम्झो था, कंहिं कमर वमर में सूर हुजे त पोइ अलॻि मैटर आहे, उहो इशू ॿियो आहे, बाक़ी स्वस्थ माण्हू आहे जेको, हा उहो हीअं पेरे पइबो। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, भंजन पूरन कृपाण। धरती माता जा देवता केर, ब्राह्मण देवता, भूदेव, महीसुर, सुर यानी देवता, मही यानी धरती, धरतीअ जा देवता महीसुर, त पहिरियों पंहिंजे चरणनि जी वंदना तो क्या, जेके अज्ञान सां पैदा थियल सभिनी शक संदेहनि खे हरण करण वारा आहिनि, वरी सभिनी गुणनि जी खान संत समाज खे प्रेम में भरिजी सुंदर वाणीअ सां प्रणाम तो कयां। बंदो प्रथम महीसुर चरना, मोह जनित संशय सब हरना, सुजन समाज सकल गुण खानी, करो प्रणाम सप्रेम सुबानी। संतन जा चरित्र यानी लीलाऊं कथाऊं उन जा कपास के चरित्र के समान शुभ हैं। कपां जेकी हूंदी आहे न रुई, उन वांगुरु शुभ आहिनि, अच्छी अच्छी जेकी कपां हूंदी आहे, जंहिंजो फल नीरस विशद ऐं गुणमय थींदो आहे। कपां जी ॾोडी नीरस थींदी आहे, संतनि जे चरित्रनि में बि विषय आसक्ति न थींदी आहे, इन सां उहा बि नीरस आहे। कपास उज्जवल अछो अछो थींदो आहे कपां, हा न। संतनि जो हृदय बि अज्ञान ऐं पाप रूपी अंधकार खां ख़ाली थींदो आहे, इन करे इहो विशुद्ध आहे। कपां में तंतु न थींदा आहिनि, गुण जेके नंढा नंढा जीव थींदा आहिनि न, उहे कपां में न हूंदा आहिनि। इन तरह संतनि जो चरित्र बि सदगुणनि जो भंडार आहे, इन करे गुणमय आहे। जहिड़ी तरह सां कपां जो धागो सुईअ जे द्वारा टुंग खे पंहिंजो तन ॾेई करे ढकींदो आहे न, हिकु हिकु धागे सां मिली करे त कपिड़ो ठहंदो आहे। हे जेके असां कपिड़ा पाता आहिनि, कपिड़नि जो कोई वण थोरी न लॻंदो आहे, हा, कपिड़नि जो कोई वृक्ष न थींदो अथव भाई, न कि कपिड़ा ईअं अथव भाई कोई मटेरियल खणी प्लास्टिक वग़ैरह ठका करे उनखे पिघलाए करे केमिकल्स विझी करे ठाहे वेंदो आहे, न, हिकु हिकु धागे सां जोड़े करे कपिड़ो तैयार थींदो आहे। केॾी महिनत लॻंदी आहे सोचो। वरी उनखे कलर कयो वेंदो आहे, जीअं कबीर साहब कंदा, रंग रेज, ऐसा रंग रंगा रंग रेज ने, लालो लाल कर दीनी चदरिया झीनी रे झीनी। तहिड़ी तरह सां उहो हिकु हिकु धागो मिली करे कपिड़े जे द्वारा उहो असांजे शरीर खे ढके रहियो आहे। तहिड़ी तरह सां संत महात्मा बि इहो ई कमु कंदा आहिनि, इहो कमु कंदा आहिनि। हा हा, संत महात्मा बि सभिनि जा अवगुण ढकींदा आहिनि, गुण उजागर कंदा आहिनि। संतनि खे कॾहिं निंदा कंदे न ॿुधंदो, भले साम्हूं उनखे ॿुधाइनि, खरी खोटी ॿुधाइनि, चिलाइनि, डांटनि, चमाट हणनि, अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन पीठ पीछे हिक जी निंदा ॿिए सां करणु, इहो संतनि जो कमु न आहे। चओ हरे राम। कमु त कंहिंखे बि न करणु खपे इहो। त जीअं कपां जो उदाहरण था ॾियनि, कपां जो धागो सुईअ जे द्वारा छेद खे, टुंग खे पंहिंजो तन ॾेई यानी धागे सां ढके छॾींदो आहे। जहिड़ी तरह कपां जीअं ठाही वेंदी आहे, लोढ़ी वेंदी आहे, कतरनि कई वेंदी आहे, उनखे बुनींदा आहिनि, सभु कष्ट सही बि उहा कपां कपिड़े जे रूप में बदिलजी वेंदी आहे ऐं शरीर खे ढकींदी आहे। उन तरह संत महात्मा बि दुख सहन करे ॿिए जे
इन करे सॼे संसार में जगत में उहे वंदनीय आहिनि ऐं उन्हनि जी महिमा यश गायो वेंदो आहे। जो सह दुख पर छिद्र दुरावा बंदनीय जंहिं जग जस पावा। संतन जो समाज आनंद ऐं कल्याण में आहे, जेको जगत में हलंदड़ फिरंदड़ प्रयागराज आहे, यानी गंगा जमुना सरस्वती जो संगम आहे। उते संत समाज रूपी प्रयागराज में राम जे भक्ति रूपी गंगा जी धारा वहंदी आहे ऐं ब्रह्म विचार जो प्रचार सरस्वती माता आहे। विधि यानी ब्रह्मा जी और निषेध, हे कयो हे न कयो, इनके चइबो विधि निषेध। चओ हरे राम। हे करण खपे हे न करण खपे, ये तव्हांजी गलत विधि आहे या विधि न आहे, चइबो आहे न। त विधि यानी जेको करण खपे ऐं निषेध यानी जेको न करण खपे। ऐं विधि हिकिड़ो नालो ब्रह्मा जी जो बि आहे, जंहिं जगत जी रचना कई। त विधि निषेध मय कलिमल हरणी कर्म कथा रवि बंधन भरणी हरिहर कथा विराजत बेनी सुनत सकल मुद मंगल देनी। त विधि ऐं निषेध हे कयो हे न कयो रूपी कर्मनि जी कथा कलयुग जे पापनि खे हरण वारी ऐं सूर्य तनया सूरज भगवान जी न्याणी केर यमुना महारानी ऐं भगवान विष्णु ऐं शंकर जी कथाऊं त्रिवेणी रूप सां शोभा ॾेई रहे आहिनि, जेके ॿुधण सां ई सभु आनंद ऐं कल्याण खे ॾियण वारी आहे। सम्झो था, ये प्रयाग में टे नदियूं हिकु साथ वहंदियूं, गंगा जमुना सरस्वती। ये श्री रामायण में तव्हांखे भगवान जी भक्ति जी कथा, इन में भगवान विष्णु जी शंकर भगवान जी या त्रिवेणी मिली रही है। चओ हरे राम। राम जी शिव जी नारायण भगवान जी ब्रह्मा विष्णु महेश जी भक्ति जी त्रिवेणी जेकी आनंद ऐं कल्याण ॾियण वारी आहे। हुन संत समाज रूपी प्रयाग में पंहिंजे धर्म में जेके अटल विश्वास रखंदा आहिनि, उहो ई उन्हनि जो अक्षय वट यानी वण आहे। ऐं शुभ कर्म ई उन तीर्थ राज जो समाज यानी उन जा जेके सदस्य आहिनि, ऐं उहे संत समाज रूपी प्रयागराज सभिनी स्थाननि में सभु समय सभिनी खे सहज में ई मिली सघंदो आहे ऐं आदर में भरिजी करे सेवन करण सां कलेशनि खे नष्ट करण वारो आहे। वो तीर्थराज अलौकिक अकथनीय तत्काल फल ॾियण वारो आहे, उन जो प्रभाव प्रत्यक्ष आहे। चवनि था हिकिड़ो प्रयागराज आहे जंहिंजो स्नान करण जे लाइ तव्हांखे प्रयागराज वञिणो पवंदो, इलाहाबाद, तॾहिं स्नान थींदो। पर इहा श्री राम कथा वारी जेकी गंगा जमुना सरस्वती आहे, हे जेको प्रयागराज आहे, तव्हां काथे बि इन जो अमृत पी था सघो ऐं कथा ॿुधी स्नान करे था सघो। चओ हरे राम। सही आहे न भाई? हाँ, गंगा में नहाइणो अथव त वरी जॾहिं हरिद्वार वञो, यमुना जी मथुरा वृंदावन वञो, लेकिन बद्रिकाश्रम वञो, सरस्वती माता मिले और टिनी जो संगम सरस्वती जी विलुप्त प्रयागराज में मिलन, एॾो परते त वञिणो पवंदो। पर धन आहे रामायण जेके श्रवण कनि था, हिते वेठे वेठे तव्हांखे हिन महिल गंगा जमुना सरस्वतीअ जो स्नान थियो। हाँ, वेठे वेठे। चओ हरे राम। जेके माण्हू इन संत समाज रूपी तीर्थराज जो प्रभाव प्रसन्न मन सां ॿुधंदा आहिनि ऐं सम्झंदा आहिनि, जाने रामायण, ऐं वरी अति प्रेम में भरिजी करे इन में टुॿी हणंदा आहिनि, गोतो लॻाईंदा आहिनि, उहे शरीर जे रहंदे ई धर्म अर्थ काम मोक्ष चारई फल पाए वठंदा आहिनि। सुन समुझे जन मुदीत मन मजहे अति अनुराग लहे चार फल अछत तनु साधु समाज प्रयाग सियावर। रामचंद्र की जय, पति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय। हिन तीर्थराज में स्नान जो फल तत्काल ये नजर में ईंदो आहे कि कांव भी अचनि त
काक होहे पिक बको मराला। ऐं बगुला अचनि त हंस बणिजी वेंदा आहिनि। अच्छा, एॾो वॾो चवनि था। हा, अचरज करण जी ज़रूरत न आहे, मतां ॿुधी करे अचरज कयो, छो जो सत्संग जी महिमा कंहिंखो लिकी न आहे। सत्संग जी महिमा अनंत आहे। मज्जन फल पेखिय तत्काला, काक होए पिक बकौ मराला। सुन अचरज करे जन कोई, सत्संगति महिमा नहीं गोई। मतां ॿुधी करे अचरज कयो, चवनि था तुलसीदास महाराज। ये त नंढी सी ॻाल्हि आहे सत्संग जी, कि कांव कोयल बणिजी वञे, बगलो हंस बणिजी वञे, दुरात्मा महात्मा बणिजी वञे, पापी पुण्यात्मा बणिजी वञे। इहा ॾाढी नंढी ॻाल्हि आहे। कई कथाऊं त तव्हां ॿुधियूं। चवनि था वाल्मीकि भगवान जी, नारद जी, अगस्त महाराज पंहिंजे पंहिंजे मुखनि सां पंहिंजी होनी याने पंहिंजो जीवन जो वृतांत, चओ हरे राम, छा चवंदा आहियो अंग्रेजीअ में उनखे? पंहिंजी बायोग्राफी ईअं चइबो आहे न? हा, पंहिंजो जेको इतिहास आहे उन्हनि ॿुधायो आहे। जल में रहण वारा, जमीन ते हलण वारा, आकाश में घुमण वारा, कई तरह जा जड़ चेतन केतिरा जीव हिन जगत में। उन्हनि में जंहिं जंहिं समय जाते भी जंहिं कंहिं जतन सां, बुद्धीअ सां कीर्ति, सदगति, विभूति, ऐश्वर्य ऐं भलाई पाती आहे, सो सभु सत्संग जो ई प्रभाव सम्झणु खपे। यानी कोई भी अगर शुभ गुण तव्हां ॾिसो था तव्हां में आहे, या कंहिं में बि आहे, कीअं बि आयो, कॾहिं बि आयो, काथों बि आयो, त उनजे पोयों सत्संग अथव, सुठो गुण, ख़राब गुण न। ईअं संभव ई न आहे कि कंहिं में कोई सुठो गुण हुजे ऐं सत्संग जे बिना आयो हुजे। ॾिसो केॾा बार रामायण पढ़ी आहे, पर नई नई ॻाल्हियूं मिलंदियूं, हा न। असांजो हमेशह ध्यानु पूरो पूरो न हूंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। त जेको भी सदगुण आहे, जेको भी सुठो गुण आहे, उन जे पोयों कारण सत्संग अथव। चओ हरे कृष्ण। ॿियो कोई उपाय कोन्हे। वेदन में, लोक में इन जे पाइण जो ॿियो कोई उपाय कोन्हे। लोक वेदन आन उपाऊ। सत्संग जे बिना विवेक न थींदो आहे। श्री राम जी जे कृपा बिना वो सत्संग सहज में मिलंदो न आहे। ऐं सत्संगत आनंद कल्याण जी जड़ आहे। सत्संग जी सिद्धि प्राप्ति ही फल आहे ऐं पंहिंजा गुल आहिनि। असां चवंदा आहियूं सत्संग ॿुधण सां छा मिलंदो? चवनि था सत्संगी फल अथव। कई करोड़े पुण्य तव्हांजा थिया हूंदा त उनजो फल इहो अथव जेको वेही करे सत्संग ॿुधी रहिया हो। त उहा श्रद्धा बि उहे रखो। चओ हरे राम। सिनेमा वञो 1000 माण्हू मिली वेंदव, मॉल वञो 1000 मिली वेंदव, बाज़ार वञो ईअं फालतू घुमण वारा बि तव्हांखे 1000 माण्हू मिली वेंदा। लेकिन सत्संग में घटि माण्हू छो हूंदा आहिनि? इन करे कि उन्हनि जा पुण्य कोन्हनि, उन्हनि जा शुभ कर्म कोन्हनि थियल। उन्हनि खे अहिड़ी मती न ईंदी, बुद्धि न ईंदी। अची करे हली वेंदा, निकिरी वेंदा, कोई बहानो करे छॾींदा, निंड करण लॻंदा, सुम्ही पवंदा। मजाक आहे सत्संग मिली वञे जेको भोले बाबा खे तो मिले, सनकादि भगवान खे तो मिले, नारद महाराज के तो मिले, अर्जुन महाराज के तो मिले, श्री हनुमान महाराज जेको सत्संग कंदा आहिनि। आम जाम सभिनि खे कीअं मिली वेंदो उहो भाई? भले टिकट भी न लगे, फोकट में भी मिले। माया पकड़े छॾींदी आहे, कलजुग पकड़े छॾींदो, काल पकड़े छॾींदो। किन शुभ कर्म ई न कया आहिनि, हिन जी श्रद्धा ई कोन्हे, हिनखे लगन ई कोन्हे, हिनखे सिक ई कोन्हे। त उनजी जेकी मती आहे उनजो मन घुमी वेंदो, जाॾे मन होॾे तन हली वेंदो। चओ हरे राम। दुष्ट भी सत्संगति पाए करे सुधरी वेंदा आहिनि। 60 सुधर है सत्संगत पाई। जहिड़ी तरह सां पारस अगर लोह खे स्पर्श कयो तो लोह भी सोन ठही वेंदो आहे। किंतु विधाता दैव योग सां अगर कॾहिं कोई सजण गलत संगत में पइजी वेंदो आहे त उहो भी
पंहिंजे गुणनि जो त्याग न कंदो आहे, समान पंहिंजे गुणनि जो ई अनुसरण कंदो आहे। यानी जहिड़ी तरह सां नांग जो संसर्ग पाए भी मणि नांग जे अंदर जहर भरियल पियो हूंदो आहे ऐं मणि बि हूंदी आहे, लेकिन मणि अंदर रही करे भी जहरीली न थींदी आहे। मणि उहे हूंदी आहे, बहुमूल्य हूंदी आहे। चओ हरे राम। ऐं उनजो जेको गुण आहे प्रकाश रोशनी करण, उहो बि न छॾींदी आहे। तहिड़ी तरह सां संत महात्मा भी अगरि नांगन जहिड़े दुर्जन खोटे माण्हुनि जी संगत में अची भी वञनि त उन्हनि जा भी सुठा गुण जेके हूंदा आहिनि उहे न वेंदा आहिनि, उहे बरक़रार हूंदा आहिनि। कई बार पाला पइजी वेंदा आहिनि संतनि महात्माउनि जा बि, अहिड़नि माण्हुनि सां पाला पइजी वेंदा आहिनि, लेकिन उते भी उन्हनि जा गुण उहे बरक़रार हूंदा आहिनि। थी थो सघे अगरि थोड़ी भी श्रद्धा उन मनमुख में हूंदी त उहो गुरमुख बणिजी वेंदो, उन दुर्जन में हूंदी त सजण बणिजी वेंदो। संतन जे उन सुठे गुण जे द्वारा। चओ हरे राम। ब्रह्मा विष्णु महेश कवि ऐं पंडितन जी वाणी भी संत महिमा जो वर्णन करण में संकोच थी करे। मां कीअं चई सघंदुमि, गोस्वामी जी था चवनि, ये साग तरकारी भाॼियूं विकण वारो मणिनि जा गुण नथो ॿुधाए सघे त मणीअ जो मुल्ह कहिड़ो आहे, गुण कहिड़ा आहिनि। तुलसीदास जी पाण खे ईअं था चवनि, वाल्मीकि नारद घट जोनी निज निज मुखन कही निज होनी। जल चर थल चर नभ चर नाना, जे जड़ चेतन जीव जहाना। मत कीरत गति भूति भलाई, जब जिह जतन जहां जिह पाई। सो जानब सतसंग प्रभाऊ, लोकहु वेद नान उपाऊ। बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई। सतसंगत मुद मंगल मूला, सोई फल सिद्ध सब साधन फूला। सठ सुध रह सतसंगति पाई, पारस परस कुधात सोहा। दिवस सुजन कुसंगत परही, फन मन सम निज गुण अनुसरही। विद हरिहर कवि को विद बानी, कहत साधु महिमा सक जानी। सो मोसन कह जात न कैसे, साक बनिक मन गुण गण जैसे। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। वाह, केड़ी सुंदर इनमें वचन ये भी आया तो भाई, बिन सत्संग विवेक न होई। बिना सत्संग जे विवेक न ईंदो, समझ न ईंदी, सुमति न ईंदी, ज्ञान न ईंदो। ऐं उहो सत्संग कीअं मिलंदो? चवनि था राम कृपा बिन सुलभ न सोई। राम जी जे कृपा बिना उहो मिलण वारो न आहे। त हाणे तव्हां थोरो पंहिंजो बि वीचार कयो, पाण बि थोरो सोचो, केवल ॿुधो न। हिकिड़ो थींदो आहे श्रवण, ॿुधी रहिया हो, हा न भाई, श्रवण कयव, पोइ छा थींदो आहे? मनन न कंदा आहियूं असां, वीचार न कंदा आहियूं। थोरो हाणे वीचार बि कयो, वरी निधि ध्यासन, पोइ वरी उहो जीवन में लायूं। श्रवण त कयो तव्हां कि बिना सत्संग जे विवेक न थींदो, ऐं उहो सत्संग राम जी कृपा बिना सरलता सां न मिलंदो। त इन जो अर्थ हिकिड़ो ॿियो बि थो निकिरे कि अगरि असांखे सत्संग मिलियो आहे त सम्झो असां सभिनि जे मथां श्री राम जी निश्चित कृपा आहे। इहो त अर्थ खुलियल पियो आहे। हिते लिखियो अथऊं कि राम जी कृपा सां उहो न मिलंदो, ऐं जेके मिली वियो आहे सिधी सही ॻाल्हि आहे, राम जी कृपा आहे। त कुझु त सोचणो पवंदो, असांखे मनन करणो पवंदो। घर वेंदा कयो त थोरो वीचार कंदा कयो। हाणे त विज्ञान जी सुविधा आहे, वरी ॿुधो केॾी महिल समय कढी करे, या पढ़ी वठो रामायण हुजे त, महिरबानी करे। जेसि ताईं वीचार न कंदव त अञा भक्ति न वधंदव।
मनन करण ॾाढो ज़रूरी आहे। पोइ त निधि ध्यासन थींदो, उन ते अमल थींदो। तो वो सत्संग राम जी की कृपा से मिल, सत्संग आनंद है, कल्याण की जड़ है, मूल आ एकदम। उन जे बिना आनंद न मिलंदो, कल्याण न थींदो। सत्संग मिले इहो ही अमृत फल आ। ॿिया साधन त गुल जे समान। हाणे मां संतन के प्रणाम तो कयां, जंहिंजे चित्त में समता है, जंहिंजो न कोई दोस्त आ न दुश्मन आ। जहिड़ी तरह सां अंजलिय में यानी हथ में रखियल सुंदर गुल, जंहिं हथ गुल के तोड़ियो, जंहिं उन खे रखियो, उन्हनि ॿिन्ही हथनि खे समान रूप सां उहे ई गुल सुगंध सां भरे छॾींदा। हा न भाई, हथ सुठो कमु न कयो गुल जे लाइ, गुल खे तोड़े छॾी, ठीकु आहे, लेकिन उन गुल जो स्वभाव त ॾिसो, तोड़ण वारे खे बि सुगंध सां भरे छॾींदो आहे न भाई, उनखे बि सुगंध ॾींदो आहे। त चवनि था इहो छा आहे? चवनि था इहो ई त संतनि जो स्वभाव आहे कि जेके उन्हनि खे तोड़नि, अपमान कनि, तिरस्कार कनि, निंदा कनि, मन ई मन ॿियाई कनि, बैर कनि, संत उन्हनि जो बि भलो कंदा आहिनि, उन्हनि जो बि कल्याण ही कंदा आहिनि। इन करे अहिड़ी तुलना गोस्वामी जी ॾिनी आहे। चओ हरे राम। अहिड़ी तरह सां संत दुश्मन जो भी ऐं दोस्त जो भी ॿिन्ही जो समान रूप सां कल्याण कंदा आहिनि। संत सरल हृदय ऐं जगत जा हितकारी थींदा आहिनि। सुखकारी न चए थो, सुखकारी ऐं हितकारी में फर्क़ु अथव। चओ हरे राम। कोई कंहिंखे बीमार आहे ऐं उनखे कंहिं संत महात्मा दवा ॾिनी त इहो हितकारी थियणु आहे। कोई माण्हू दुखी आहे, उनखे दिलासो ॾिनो, उहो हितकारी आहे। और कोई मरे तो पियो त भैया मूंखे सुठो नथो लॻे, 10-20 रुपया ॾियो त मां थोरो नशो करे अचां, ऐं उनखे तव्हां चयो खण 20 रुपया, त उहो हितकारी त न थियो। भले उनखे ज़बान जो सुख मिलियो, लेकिन उहो त अहित थियो उनजो, उहो बीमार पवंदो अञा, और तव्हांखे बि कोई पुण्य न मिलंदो, उल्टो तव्हांजो दोष ठही वियो। इन करे संत महात्मा यादि रखो, सुखकारी न हितकारी थींदा आहिनि। उहो ई असांखे ॾींदा आहिनि जंहिंमें असांजो भलो हूंदो आहे। इन करे कई बार असांखे संतनि सां बि अनमना थियणो पवंदो आहे। असां जेको चऊं था कनि कोन था, असांजो मञनि कोन था। हलाईंदे हलाईंदे असां ईअं चवंदा आहियूं संत बि असांजे मन सां हलनि। पोइ धीरे धीरे हर माण्हू चाहींदो आहे भॻवान बि मुंहिंजी मर्ज़ीअ सां हले। भॻवान खे ईअं चयोसि ॾे त बढ़िया, भॻवान बढ़िया आहे, ऐं ईअं चयोसि हे कमु कर, इहो न कई त भॻवान बि हाणे गड़बड़, छॾेसि। भॻवान ॿुधे थो छा? छा लॻाए न तो भॻवान जा नाला, कुझु कोन्हे। त इहा अश्रद्धा आहे। सम्झी त असां नथा सघूं पिया, वरी उन्हनि जो दोष था कढूं। त चवनि था संत सभिनि जे लाइ हितकारी थींदा आहिनि, सरल हृदय थींदा आहिनि। सॼे संसार जे लाइ उन्हनि जो अहिड़ो सुभाउ, उन्हनि जे प्रेम खे सम्झी करे मां वेनती थो कयां त मुंहिंजे हिन ॿारहाणी वेनतीअ खे ॿुधी करे कृपा करे मूंखे श्री राम जी जे चरणनि में मूंखे प्रीत ॾियो। हाणे असांखे कई संगत चवंदी आहे भई असांखे एॾी शक्ति त न आहे कि भॻवान जो प्रेम तव्हांखे ॾेई छॾियूं, भक्ति ॾेई छॾियूं। कई माताऊं भेनरूं अहिड़ी जेके वधीक श्रद्धावान आहिनि, सभु त न चवंदा आहिनि, हा न, पर कई माण्हू ईअं चवंदा आहिनि भाई नाम में मन लॻे, भॻवान जी भक्ति मिले, भॻवान जो दर्शन मिले। भाई छाजे करे तव्हां असांखे पकड़ियो? असांखे ख़ुदि न मिलियो आहे, असां में ख़ुदि भक्ति कोन्हे। सिधो डायरेक्ट छो था चओ पिया? हा, डायरेक्ट चओ न, ओॾे सभु उहे त वेठा आहिनि करण कराइण हार स्वामी। ऐं अगरि अहिड़े महात्मा खे पकड़ो अथव कि जंहिंजी भॻवान बि ॻाल्हि न टाले, त बगल में हनुमान महाराज वेठा अथव। हिननि खे चओ जेको कमु सॼी दुनिया में टिनी लोकनि में न करे सघे, उहे हनुमान महाराज तव्हांखे सरलता सां करे ॾींदा। तुलसीदास जी खे कंहिं मिलायो भाई? श्री हनुमान जी महाराज मिलायो। अच्छा, विभीषण महाराज खे कंहिं मिलायो? श्री हनुमान जी महाराज मिलायो। राम जी को पहिरियों हनुमान जी सां मिलिया। अच्छा, सुग्रीव सां दोस्ती कंहिं कराई आहे ॿुधायो? श्री हनुमान जी महाराज।
हिकु बि अहिड़ो केस कोन्हे, हिकिड़ो बि अहिड़ो माण्हू कोन्हे जेको हनुमान जी वटि आयो हुजे कि मां राम जी सां थो मिलणु चाहियां, धन दौलत न खपे, मूंखे राम जी खपनि, त संभव ई न आहे उन्हनि खे हनुमान जी न मिलाए। इहो ई कमु नारद महाराज बि कंदा आहिनि, इहो ई कमु सतगुरनि जो आहे। त हनुमान महाराज वेठा आहिनि, विया थोरी न आहिनि काॾे, साक्षात वेठा आहिनि, चई त ॾिसो उन्हनि खे, चओ हरे राम। ये जेको बागेश्वर बाबा इन महिल सॼे संसार में डंको था वॼाइनि, डंके जी चोट ते चवनि था पिया तुम्हारे में क्षमता नहीं है किसी और को लाओगे, हम जिसका नाम लिखे, अभी भी चाहो तो बदल दो, तुम उसी को लाओगे जिसका हमने नाम लिखा है, सोच लो बदलना है बदल लो, तुम्हारी क्षमता नहीं है। डंके जे चोट ते वो हनुमान जी जी त कृपा आहे उन्हनि ते, उन जा दादा गुरु हूंदा त उन्हनि 1 करोड़ पाठ कया हनुमान चालीसा जा, हनुमान जी जी भक्ति कई, वो बचपन में उन्हनि खे उहा हिकिड़ी रिद्धि सिद्धि आहे उहा उन्हनि खे मिली वई। सीता माता हनुमान जी के वरदान ॾिनो छा कि अष्ट सिद्धि नवनिध के दाता, दाता धाता न कि तव्हांखे मां 8 सिद्धियूं 9 रिद्धियूं थी ॾियां, तव्हांखे ये कलाऊं रिद्धियूं सिद्धियूं शक्तियूं हूंदियूं, न न, तव्हां इन जा दातार थियव, दाता नॉट धाता, दाता जंहिंखे चाहे करोड़नि माण्हुनि खे ॾेई छॾनि हनुमान जी। ये त नंढी ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जे लाइ। थोरो सो कोई हनुमान जी जे साम्हूं न बढ़िया भजन करे भगवान जो, त हनुमान जी त ईअं प्रसन्न थी वेंदा आहिनि राम जी जे नाले ते। हनुमान जी खे प्रसन्न करणो अथव त सभिनि खां बढ़िया अथव रामायण, रामायण ॿुधायो, ॿियो राम जी जी धुनी ॿुधायो, सुंदर कांड ॿुधायो जंहिंमें राम जी जी लीला आहे, त हनुमान जी ॾाढो गदगद थी वेंदा आहिनि। हनुमान चालीसा में जाते जाते हनुमान जी जी महिमा पई अचे, संत चवंदा आहिनि हनुमान जी मुंहुं ओॾे करे पिया वेही रहनि, उदास पिया थी वञनि, वरी तुलसीदास जी सम्झी पिया वञनि, तुरंत राम जी जो नालो पिया खणनि, सदा रहो रघुपति के दासा, वरी गदगद पिया थी वञनि, पूरो उत्साह उमंग में पिया अची वञे। चओ हरे राम। इहा ई त ॻाल्हि आहे कि जाते संसारिक ॻाल्हियूं ख़तम थी वञनि, संसारिक ॻाल्हियूं पाइण जी काई इच्छा तमन्ना न रहे, उतो भक्ति शुरू थींदी आहे। असां छा कंदा आहियूं, भक्ति बि संसार जे कुझु शयुनि जे पाइण जे लाइ। अच्छा एतिरा हनुमान चालीसा कया, मूंखे बि शक्ति अची वेंदी बागेश्वर बाबा वांगुरु, एतिरा मां भजन कया राम जीअ जो, हाणे त पहिरें असां कंकड़ विझी छॾियोसीं। हनुमान जी नथा सम्झनि त हिनखे मुंहिंजे राम जीअ सां मतिलबु न आहे, हिन चंड खे रिद्धियूं सिद्धियूं खपनि। चओ हरे राम। तंहिंजे करे पहिरियों कचरो साफ़ कयूं असां हिन मां, जंहिंमें शुद्ध गंगा जल भरणो आहे, पहिरियों मिटीअ वारो नालीअ वारो पाणी त कढूं, उनखे प्रक्षालन कयूं, धोऊं, साफ़ कयूं, पोइ उन में असां अमृत भरियूं। अहिड़ी तरह सां कामना इच्छाउनि रूपी गंदगी असां पंहिंजे हृदय रूपी बर्तन मां कढी छॾियूं, और पोइ तव्हां थोरो बि भजन कंदव, आहा, त उनजो सटीक बिल्कुलु तुरंत परिणाम अची वेंदो आहे। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरि। त अहिड़ी महिमा आहे कि संत सरल हृदय जगत जा हितकारी थींदा आहिनि। अहिड़ी स्वभाव स्नेह खे सम्झी मां विनती थो कयां त ॿाराणी इहा निमाणी वेनती ॿुधी करे असांखे छा जो राम चरण रति दे, मूंखे राम जी जे चरणनि में प्रेम ॾियो। तॾहिं त तुलसीदास जीअ खे साक्षात दर्शन थिया, न केवल हनुमान जी जा, शिव भगवान, गौरी शंकर, सीताराम जी सभिनि जा दर्शन थिया। चओ हरे राम। बंदो संत समान चित, हित अनहित नहीं कोई। अंजलि अंजलि गत शुभ सुमन जम, सम सुगंध कर दोई। बंदो संत समान चित, हित अनहित नहीं कोई। अंजलिगत शुभ सुमन जम, सम सुगंध कर दोई। संत सरल चित जगत हित, जानि स्वभाव स्नेहो। बाल बिनय सुन
कर कृपा राम चरण रत दे। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय जय, जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। त्यों दोहो ख पूरो थियो भाई। हलो भाई, बाकी कथा था वरी सुभाणे कंदासे। बोलो सियावर रामचंद्र श्री हनुमान जी महाराज। श्री कृष्ण गोविंद नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तुम मेरी राखो लाज हरे, तुम मेरी राखो लाज हरी। तुम मेरी राखो लाज हरे, तुम मेरी राखो लाज हरी। तुम मेरी राखो लाज हरे, तुम मेरी राखो लाज हरी। तुम मेरी राखो लाज हरी। तुम जानत सब अंतर जामी, तुम जानत सब अंतर जामी। करनी कछु ना करी, तुम मेरी राखो लाज हरी। तुम मेरी राखो लाज हरी। अवगुणों से बिसरत नाही, अवगुणों से बिसरत नाही। अवगुणों से बिसरत नाही, अवगुणों से बिसरत नाही। पल छिन घड़ी घड़ी, तुम मेरी राखो लाज हरी। 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 दारा सुख धन मोह लिए हो, दारा सुख धन मोह लिए हो। मोह लिए हो, मोह लिए हो। दारा सुख मोह लिए हो, दारा सुख धन मोह लिए हो। सुध बुध सब बिसरी, अब मोरी राखो लाज हरी। अब मोरी राखो लाज हरी। तुम मोरी राखो लाज हरी। तुम मोरी राखो
सब पापन की पोटी बांध के, सब पापन की पोटी बांध के, अपने शीस धरे तुम मेरी राखो लाजे, तुम मेरी राखो लाज हरी। सूर पतित को वेग उबारो, सूर पतित को वेग उबारो, वेग उबारो, वेग उबारो, सूर पतित को वेग उबारो, सूर पतित को वेग उबारो, अब मोरी नाव भरी तुम मेरी राखो लाज हरी, तुम मेरी राखो लाज हरी। तुम जानत सब अंतर जानी, तुम जानत सब अंतर जामी, करनी कछु ना करी अब मोरी राखो लाज हरी, अब मोरी राखो लाज हरी। अवगुण मोसे बिसरत नाही, अवगुण मोसे बिसरत नाही, अवगुण मोसे बिसरत नाही, अवगुण मोसे बिसरत नाही, पल छिन घरी घरी अब मोरी राखो लाज हरी, अब मोरी राखो लाज हरी। तुम मोरी राखो लाज हरी, तुम मोरी राखो लाज हरी, तुम मेरी राखो लाज हरी, तुम मेरी राखो लाज हरी। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। सूरदास जी महाराज चवंता सप्तता के पतवा तुम जानत सब अंतर जामी, भीतर ही त वेठा आहियो, कंहिंखो लिकायूं जेको लिकाए सघूं, तव्हांखो त काई ॻाल्हि लिकी बि न सघंदी। ऐं अवगुण त जन्मनि जन्मनि जा संस्कार आहिनि, उहो ई क्रोध, उहो ई लोभ, काॾे वञूं प्रभु, तव्हांजे बिना केरु रक्षा कंदो। ओहो, सभिनी पापनि जी गठरी ॿधी करे सिर ते रखी आहे ऐं तरण था चाहियूं भवसागर। चवनि था जेको भॻवान जो सहारो छॾे पंहिंजे दम जी ताक़त लॻाए उहो कीअं पार पवंदो आहे, जीअं विच सीर में कोई मगरमच्छ जो सहारो खणे पार पवण लाइ। भई मगरमच्छ मूंखे विहारे करे पार कंदो, चओ हरे राम। त प्रभु केरु सहारो ॾींदो तव्हांजे बिना? हाणे कृपा कयो, हर जन्म में नओ परिवार, हर जन्म में परिवार जा भाती एतिरो गहराईअ सां खोइजी था वञूं कि पंहिंजा प्राण ॾेई करे बि असां उन्हनि जा सुख चाहींदा आहियूं। वरी हर जन्म में नया परिवार, अरे पंहिंजो ई शरीर छॾिजी थो वञे, ॿियो थो मिली वञे। इहा माया न आहे? केॾी गहरी ॻाल्हि आहे। त बचण जो कहिड़ो उपाय आहे भाई? बसि भॻवान जो सत्संग, भॻवान जी भक्ति, भॻवान जो कीर्तन, भॻवान जी शरणागति। ॾींहं राति दीन थी करे, कपट छॾे करे भॻवान खे पुकारियो। असां कपट रखी करे पुकारींदा आहियूं। कपट यानी शुद्ध भक्ति, निर्मल भक्ति, अमल भक्ति, अनन्य भक्ति, प्रेमा भक्ति। हिकिड़ो कामना न हुजे इच्छा, ॿियो वरी निरंतर न थी हले असांजी भक्ति, वॾी मुसीबत इहा आहे। निरंतर काथे थी हले? हिते तव्हां ॾाढो बढ़िया लॻंदो, कलाक वेहंदासीं, ईअं लॻंदो वाकई जीवन ई भॻवान खे ॾेई छॾियो।
जेॾीमहिल 6 जी 5 मिंट थींदा पोइ ॾिसो कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं। हल त जल्दी नाश्तो वास्तो कयूं, चांहि वांहि पियूं। हली अॼु कहिड़ो सीरियल आहे? हा, नागिन सीरियल ॾिसणो आहे मूंखे, इन जे बिना मूंखे चैन न ईंदो आहे। जल्दी हल। सॼी ईअं चकर थो लॻी वञे माया जो, भॻवानु छॾिजी था वञनि। इहा ई ॻाल्हि त गीता में चवनि था भॻवानु, मां सरलता सां उनखे मिलंदुमि। हिकिड़ो अनन्य चेता, ॿियो सततम। हिकिड़ो रेगुलर, ॿियो कंटिन्यूस। कंटिन्यूस लगातार भगवान के याद कयूं, और डेली, हर ॾींहुं, हर रात, हर सुबह, हर शाम, हर पल। भगवान भुलिजी वञे, वरी भगवान के चओ प्रभु याद अच, कृपा कर, दया कर। चओ हरे राम। सब करण वारा त भाई उहे ही। राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता 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 राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम हे राम राम सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता 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 राम राम बोल प्यारे राम राम बोल प्यारे राम जय जय हनुमान बोल जय हनुमान जय हनुमान बोलो जय हनुमान प्यारे हनुमान मेरे प्यारे हनुमान प्यारे हनुमान मेरे प्यारे हनुमान हर हर महादेव प्यारे हर हर महादेव हर हर महादेव प्यारे हर हर महादेव हर हर महादेव मेरे हर हर महादेव हर हर महादेव मेरे हर हर महादेव जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय धरती माता ओ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ हो आयो लाल झूले झूले आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल चंद्रवारो झूलेलाल चंद्रवारो झूलेलाल चंद्रवारो झूलेलाल चंद्रवारो झूलेलाल राधे राधे बोल प्यारे राधे 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 श्याम राधे राधे बोल प्यारे राधे 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 बोलो राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 राधे
वृंदावन बिहारी लाल श्याम की जय, सुंदर भगवान की जगत जय, गुरु श्री चंद्र भगवान की जय। हरि ओम। बार बार वर मांगहूँ हर्ष देह श्रीरंग, पद सरोजन पायनी भगति सदा सतसंग। हरि ओम भूर्भुवः तत्सवितु भर्गो देवस्य धियो यो नः। ओम शांति शांति। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का, प्राणियों में विश्व का, हर हर महादेव। जो बोले सो तरे, जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन, बोलो श्री गजानंद, श्री अन्नपूर्णा। आज के कथा विसर्जन, कथा विश्राम होत है। आओ विदा हुए हनुमान, श्री राम लक्ष्मण जानकी, सदा करो कल्याण। सियावर चंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की बोलो जय। भाई सर्व संतन की जय जय। प्रसाद भी स्वीकार कयो। ए चंद्र जो भजन भी ॿुधंदा वञो भाई, विदाई भजन। अरदास आई हाय, सतगुर कजा तू पूरी। अरदास आई हाय, सतगुर कजा तू पूरी। मोते सदा रहे छल, मोते सदा रहे छल। तुझी निगाह नूरी। अरदास आई हाय, सतगुर कजाए तू पूरी। अरदास आई हाय, बाबल कजाए तू पूरी। हो छड़े दर मां व्यास भे, आयुष तुझे द्वारे। छड़े दर मां व्यास भे, आयुष तुझे द्वारे। कद मन खां पंहिंजे बाबा, कद मन खां पंहिंजे बाबा। मूंखे ॾिजान दूरी। अरदास आई हाय, सतगुर कजाए तू पूरी। हरि बोल। अरदास चओ न भाई। आई हाय, गायो। बाबल कजाए तू पूरी। हो दर तुंहिंजे दम छॾिया मां, आए तुंहिंजो तरानो। दर तुंहिंजे दम छॾिया मां, गाए तुंहिंजो तरानो। हुजे शुक्र मूं सदाई, हुजे शुक्र मूं सदाई। मूंखे ॾे तूं सबूरी। अरदास आई हाय, सतगुर कजाए तू पूरी पूरी पूरी। पूरी। अरदास आई हाय, बाबल कजाए तू पूरी। राधे गोविंद राधे
राधे राधे श्याम, राधे गोविंद 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 राधे राधे श्याम। कीरत कजा तू हर पयो यादियो अफसानो, कीरत कजा तू हरदम पयो याद है अफसानो, हो निभजी अचे नारायण, निभजी अचे नारायण, उम्र हिय समूरी, अरदास आई हाई, हरि बोल। सतगुर कजाए तू पूरी, सुरेशान। अरदास आई हाई, बाबन कजाए तू पूरी। राधे राधे गोविंद राधे राधे श्याम, राधे राधे गोविंद राधे राधे श्याम, राधे राधे गोविंद राधे राधे श्याम, राधे राधे गोविंद राधे राधे श्याम। बोल वृंदावन बिहारी लाल की जय, गुरुदेव भगवान भगवान की जय।